ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 60 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी माता रुक्मणी ऐं कृष्ण भगवान जे कक्ष जी सुंदरता जो वर्णन कनि था, जिते भगवान खे पाण सां गॾु ॾिसी माता रुक्मणी खे अभिमान थियण लॻो त कृष्ण मूं सां सभिनी खां वधीक थो प्रेम करे। तंहिं करे भगवान मश्करी तौर ते हिन खे ॾाढा कठोर वचन चया, जे ॿुधी माता रुक्मणी बेहोश थी वई। जंहिं करे भगवान ॾाढे प्रेम सां उनखे धीरज ॾिनो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 60 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, मोहन प्यारे जी प्रेम भरियल ॻाल्हियुनि ॿुधण सां रुक्मणीअ जो सोच लथो ऐं उथी पंहिंजे पति परमेश्वर खे वेनती करण लॻी, हे जनार्दन भगवान, हे वेंकटनाथ, तव्हां छा वीचारे अहिड़ा कठोर वचन मूं खे चया। मां त दिलो जान सां पाण खे तव्हां जी बानी सम्झां थी। तव्हां जो मूंखे तिलकधारी राजा वटि रहण लाइ चओ था, सो तव्हां खां उत्तम टिनी लोकनि में ॿियो केरु आहे जंहिं वटि वञी रहां। तव्हां जहिड़ो ॿिए कंहिंखे न ॾिसी तव्हां खे ई त्रिलोकी नाथ सम्झां थी। ब्रह्मा, महादेव ऐं ॿिया देवताऊं सदाई तव्हां जे चरणनि जो ध्यानु रखी हिननि चरणनि जी रिझ पंहिंजे मथे ते लॻाइनि था। तव्हां जी दया सां ई उन्हनि खे उहा सुमर्थी आहे जो जंहिंखे वणेनि तंहिंखे वरदान ॾेई तिलकधारी राजा करे सघनि था। हे महाप्रभु, तव्हां जे ही ध्यान ऐं सुमरण करण सां राज गद्दी ऐं ॿिया घणनि ई क़िस्मनि जा सुख मिलनि था। वॾा वॾा राजा आहिनि संसारी सुख ऐं राज छॾे तव्हां जो भॼन करे भवसागर पार लंघीनि था। तव्हां रजो गुण ऐं तमो गुण सां को बि वास्तो न रखी 8 ई पहर खीर समंदर में आराम करियो था। दैतन जे अधर्म करण सां पृथ्वी दुखी थी तव्हां जी शरण में अचे थी। ब्राह्मणनि ऐं हरि भक्तनि दुख पाइनि था त तव्हां सिरगुण अवतार वठी पृथ्वीअ जो भार लाइ गऊ ऐं ब्राह्मणनि खे सुख ॾियो था। मूंखे अहिड़ी ताक़त न आहे जो तव्हां जा गुण पूरी तरह वर्णन करे सघां। तव्हां ज़रूरु मूं में को अवगुण ॾिसी अहिड़ी ॻाल्हि चई आहे, तंहिं करे मां घुरां थी त तव्हां दीन दयाल जगत जे पर्दे ढकण वारा मुंहिंजा अपराध ऐं अवगुण खिम्या करे छॾियो, जो वॾा हमेशा नंढनि ते दया कंदा आहिनि। हे दीनानाथ, मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो त जरासंध, शिशुपाल ऐं ॿियनि वॾनि वॾनि राजाउनि खे जिन पंहिंजे बल जो अपमान कयो थे,
तिन खे तव्हां हिकिड़ी साथ में भॼायो। तंहिं करे मां ॼाणां थी त टिनी लोकनि में तव्हां जहिड़ो ॿियो को बि ज़बरदस्त कोन्हे। तव्हां जो पंहिंजनि भक्तनि खे ग़रीब रखो था, उन जो इहो सबबु आहे त दुनिया जा माण्हू पैसनि ऐं राज जे अभिमान में अंधा थी धर्म ऐं कर्म पंहिंजो ध्यानु ऐं सुमरन तव्हां जो छॾे दुनिया जे कारोबार में मन लॻाइनि था। तंहिं करे तव्हां पंहिंजी कृपा सां उन्हनि खे ग़रीब करे पंहिंजो भॼन करायो था, जंहिं करे हू भवसागर पार लंघे वञनि। संसारी सुख हमेशा क़ाइमु नथो रहे, पर हरि भॼन जे प्रताप सां महापर्य ताईं सुख मिले थो। जहिड़ो हरीअ जो भॼन ग़रीबीअ में थी सघे थो, तहिड़ो शाहूकारीअ में थी नथो सघे। तंहिं करे ही संसारी सुख ऐं वहिंवार कूरो ॼाणी अम्बरेख राजा, पहलाज भगत, रखियब देव, प्रियव्रत, जर भरत ऐं ॿियनि ज्ञानी राजाउनि सतनि दीपनि जो राज ऐं पंहिंजा कुटुंब छॾे अलॻि थी वञी तव्हां जे चरणनि जो ध्यानु कयो हो, जिन जो जस अॼु ताईं क़ाइमु आहे। तव्हां जो चयो त मां का बि इच्छा न रखी तुंहिंजी मर्ज़ीअ ते तोखे हिते आंदो आहे, सो इहा ॻाल्हि सची आहे त जिते लक्ष्मी तव्हां जी दासी थी राति ॾींहुं तव्हां जी शेवा में रहे थी, उते मां कहिड़े शुमार में आहियां जो तव्हां जे लाइक़ु थियां। तव्हां दीन दयाल मूं खे आधीन ॼाणी मुंहिंजी मर्ज़ी पूरी कही। हे जगत पालक शिशुपाल चंदेलीअ जो राजा बि तव्हां जो पैदा कयल आहे, जे मां तव्हां जी शेवा छॾे उन खे क़बूल करियां हा त आवागमन में फाथल रहां हा। जहिड़ी तरह राजा अम्बरेश ऐं ॿिया तव्हां जो भॼन करे मुक्त थिया आहिनि, तीअं मां बि तव्हां जे चरणनि जी शेवा करे भवसागर पार लंघींदसि ऐं तव्हां जी दया सां मुंहिंजो नालो हमेशा क़ाइमु रहंदो। हे वेंकटनाथ, जेके स्त्रियूं तव्हां जे भॼन ऐं कथा खां परे हुजनि, तिन खे शिशुपाल, दंतवक्त्र ऐं ॿिया पति मिलनि, जीअं अंबा नाले काशीअ जे राजा जी धीउ राजा शाल्व खे घुरियो थे, तंहिं करे विचित्र वीरज राजा खे छॾे ॾिनो, तीअं तव्हां बि वीचार कयो त ही बि राजा शिशुपाल खे घुरे थी, पर मां दिलो जान सां तव्हां जी बानी थी उन खे पंहिंजो दुश्मन ॼाणां थी। जेके स्त्रियूं बिना कपट जे पंहिंजे पतीअ जी शेवा कनि थियूं, तिन जी संसार में मनोकामना पूरी थिए थी, अंत समय मुक्त थी पवनि थियूं। हे प्राणनाथ, जीअं राजा इंद्रदमन जी छोकिरी तप करे शिखंडीअ जे रूप में भीष्म पितामह खां बदिलो वठण जे लाइ जनमु वरितो आहे, तीअं मां नथी करे सघां, छो त मां तव्हां जे घणनि जन्मनि जी बानी आहियां। ऐं हे स्वामी, तव्हां जो चयो त तो मंगतनि जे वाता मुंहिंजी तारीफ़ ॿुधी दोखो खाधो, सो तव्हां जी तारीफ़ उस्तुति वेद ऐं शास्त्र बि वाखाणींदे पूरा नथा पवनि। ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं ऐं नारद मुनि जी 8 ई पहर तव्हां जा गुण ॻाइनि था। इहा वॾाई ॿुधी मूं ब्राह्मण खे तव्हां वटि मोकिलियो हो। तव्हां दयाल थी हिन दासीअ खे आंदो। हाणे मां इहो घुरां थी त जनम जन्मांतर तव्हां जी बानी थियां ऐं मुंहिंजो प्रेम तव्हां जे चरणनि में हमेशा लॻो रहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 60 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे
हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।